अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तव्हां सब ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, पंहिंजे घर वारनि सां, फैमिली सां। मां तव्हांजो पंहिंजो हिशाम काज़मी, जेको मां तव्हांखे ॿुधायो हो त मां हिते ईरान में पढ़णु आयो आहियां। ही मुंहिंजी यूनिवर्सिटी आहे। राति जो टाइम आहे, तक़रीबन हींअर 7 या 8 थिया आहिनि। हे मुंहिंजी यूनिवर्सिटी आहे ऐं हे मुंहिंजो हॉस्टल आहे ऐं ही 304 नंबर मुंहिंजो कमरो आहे। अॼु छो त ख़मीस आहे ऐं हर ॾींहं ते जेके कमरे में 7-8 ॼणा स्टूडेंट्स रहंदा आहिनि हॉस्टल में, हिकिड़े कमरे में, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी वारी आहे सफ़ाई करण जी। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी वारी आहे सफ़ाई करण जी। अॼु ख़मीस ऐं अॼु मुंहिंजी वारी आहे, त हलो त तव्हांखे ॾेखारियां त असां पंहिंजे कमरे जी सफ़ाई कीअं कंदा आहियूं ऐं कंहिंसां कंदा आहियूं। जी त दोस्तो, ही ईरान में असांखे हर कमरे में मशीन वारो ॿुहारो मिलियलु आहे, त जीअं तव्हां पंहिंजे पंहिंजे वारे सां पंहिंजे कमरे जी साफ़ सफ़ाई कंदा कयो। जी दोस्तो, सफ़ाई अल्हम्दुलिल्लाह थी वई आहे। तव्हां ॾिसंदा त सफ़ाई मूं पंहिंजे कमरे जी करे छॾी आहे। हिन कमरे में तक़रीबन 8 ॼणा असां रहंदा आहियूं। हिकिड़ो हिते डबल बेड आहिनि, हीअ बि डबल बेड आहे, हीअ बि डबल बेड आहे। अच्छा, हितां जी तव्हांखे हिकिड़ी ॿी ख़ुशूसियत ॿुधायां त ईरान में असांखे एतिरे क़दुरु हिननि सहूलियत ॾिनी आहे, यानी स्टूडेंट्स जे लाइ जेके हिते पढ़णु ईंदा आहिनि, उहा इहा त हर कमरे में ही तव्हां ॾिसी सघो था फ्रिजूं ॾिनल आहिनि। यानी तालिब इल्म पंहिंजी मर्ज़ी सां हिन फ्रिज में पंहिंजे खाधे पीते जी शयूं रखी सघे थो। जीअं त तव्हां ॾिसो था त कंहिंजा खीर पिया आहिनि, कंहिंजा फ्रूट पिया आहिनि, कंहिंजा जैम्स पिया आहिनि, कंहिंजूं दवाऊं पियूं आहिनि, तक़रीबन हर शइ। ऐं हे जेका लिस्ट आहे इहा साफ़ सफ़ाई जी आहे। हाणे फ़ारसी में छंछर जे ॾींहं खे शंबे चइबो आहे, आचर जे ॾींहं खे यकशंबे चइबो आहे, ऐं सूमर जे ॾींहं खे दूशंबे चइबो आहे, ऐं सूमर दूशंबे, अंगारे खे सेशंबे, अरबा खे चारशंबे, ख़मीस खे पंजशंबे ऐं जुमे खे जुमे चइबो आहे। अॼु पंजशंबे आहे यानी ख़मीस आहे, त मुंहिंजो नालो हिशाम। ही लिस्ट आहे जेके साफ़ सफ़ाई जा ॾींहं आहिनि हर कंहिंजा, उन्हनि जे बारे में। अॼु ख़मीस हुई, मुंहिंजो नालो लिखियलु आहे, इन जे करे मूं कमरे जी सफ़ाई कई। हीअ असांजूं अलमारियूं आहिनि, हीअ हर कंहिंजी पंहिंजी अलमारी आहे। हीअ जेका हिते आहे ही मुंहिंजी अलमारी आहे। ॿियो दोस्तो, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हर कमरे में असांखे हिते हीटर बि ॾिनो अथनि, तव्हांखे मां ॾेखारींदो हलां। हे ॾिसो दोस्तो, हाणे बल्कि हिकु हीटर न, हिकिड़ो हीटर हीअ आहे। ही पाणी वारो हीटर आहे, हिन में का बाहि वग़ैरह न आहे। हिन में गरम पाणी जेको आहे सो थींदो आहे ऐं कमरो हिन सां गरम थींदो आहे। हिकिड़ो हिते आहे, ॿियो तव्हांखे ॾेखारींदो हलां त होॾे आहे, हिते हिकिड़ो हिते हीटर आहे। हाणे छोकिरा छा कंदा आहिनि त ॿाहिरि, छो त जॻह घटि हूंदी आहे, छो त हिते तालिब इल्म घणा आहिनि, त इन जे करे हीटरनि जे मथां पंहिंजूं जेके मतिलबु ट्रॉल वग़ैरह हुजनि या के कपिड़ा आला हूंदा आहिनि, त हीटरनि जे मथां, छो त हीउ गरम हूंदो आहे, त हिते बाआसानी सुकी वेंदा आहिनि कपिड़ा। मूंखे हिते 6 महीनो आहे, 6 महीननि खां मां रहियो पियो आहियां। हिकिड़े ॾींहुं बि मां हिते लाइट जी लोड शेडिंग न ॾिठी। जीअं पंहिंजे मुल्क पाकिस्तान में लोड शेडिंग जी, बिजली जी वॾी हालत आहे, हिते ईअं न आहे। हिते अल्हम्दुलिल्लाह लाइट ॾिसंदव त हिते लाइट रोशन आहे। हिते लाइट जो को बि मसइलो न आहे। दुआ इहा ई आहे त असांजो मुल्क बि ईरान वांगुरु पंहिंजी आवाम खे सहूलियतूं ॾिए। उमेद त तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हूंदी। इन सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह वरी हिकिड़े ॿिए व्लॉग सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं
ख़ुदा हाफ़िज़।